सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू मोर थो टिले राणा मोर थो टिले राणा मोर थो टिले राणा मोर थो टिले राणा मोर थो टिले सत मामन जे कुले सत टाटन जे कुले ओ राणा राणा तालीम करायो समारोह वाले स्कूल में सकाफती तकरीब मुनक़िद की है उते मौजूद के मेहमान आहिनि उस्ताद आहिनि जेके शागिर्द आहिनि अचो त ईद में मल्हाईंदा इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको असांजो लोगो आहे उहो उजागर थियो आहे तालीमी हवाले सां ऐं इहा ॿारनि में अवेयरनेस पैदा थींदी असांजे उस्तादनि में जो माना जेको अॼोको ॾींहुं आहे वॾो ख़ुशीअ जो ऐं ईद ॾियारे जे हवाले सां जीअं हिकिड़ो सम्झियो वेंदो आहे त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे असांजे इदारनि में बि ऐं जनरली बि छो त असां इन में अञा पोइते आहियूं पर हाणे उहा शइ हिन ॾींहं जे मल्हाइण खां पोइ थोरी ख़तमु थी चुकी आहे ऐं असांजो जेको नओं नस्ल आहे उन लाइ तमामु ज़रूरी आहे त उन्हनि खे पंहिंजे ॿोलीअ जी वाक़फ़ियत हुजे पंहिंजी सकाफ़त जी वाक़फ़ियत हुजे इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको टॉपिक आहे इहो पंहिंजो पाण जे अंदरि हिकु वसी मीनिंग रखे थो ऐं निहायत अहमियत जोॻो आहे असांजा अहिड़ा तालीमी इदारा उन्हनि में सकाफ़ती डे मल्हाइण जो मक़सदु जेको आहे उहो ॿारनि खे पंहिंजी धरतीअ सां पंहिंजे कल्चर सां वाबस्तगी पैदा करण जो आहे असांजा ॿार अहिड़नि प्रोग्राम्स जे ज़रिए सिखंदा पंहिंजी कल्चर केतिरो रिच आहे असांजा कहिड़ा क़ौमी हीरोज़ आहिनि मीडिया जो अहम किरदारु आहे जेको अहिड़नि प्रोग्राम्स खे प्रमोट कनि था ऐं पूरी दुनिया ताईं असांजे सिंधी कल्चर खे पहुचाइनि था कल्चरल डेज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते रखी करे तव्हां शागिर्दनि में अवेयरनेस पैदा कयो उस्तादनि खे छो त हीउ कल्चरल डे असांजे लाइ असांजे ॿारनि जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं उन सां गॾु वरी तालीम पिराइण सिंध संवारण वारो जेको नारो ॾिनो वियो आहे त उहा असांजी दिलि जी ॻाल्हि कई वई आहे ऐं इंशाअल्लाह असां हिन में अॻिते रहंदासीं जेको आम गुज़ारे उहो जीअंदो रहंदो मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो जो सिंध सवारे उहो जीअंदो क़ौम जे पका जो दारो मदारो उन्हनि जे ॿोलियुनि ते हूंदो आहे ॿोली ज़िंदा त क़ौम ज़िंदा हूंदी ॿोली ख़तमु त क़ौम ख़तमु असांखे पंहिंजे ॿोलीअ सां प्यार आहे उन जी तरक़ीअ लाइ इल्मु पिराए राति ॾींहुं हिकु करियूं जेसीं ताईं सिंध क़ौम तालीम जे मैदान जदोजहद नथी करे त तरक़ी बि ग़ौर थींदी अॼु असांजे सकाफ़ती नींह ते वचन करियूं त तालीम जे किरंदड़ मयार खे बुलंद करे दुनिया वारो साबित कंदासीं त सिंधी क़ौम हर मुश्किल ऐं मंज़िल ते पहुचण जा अॻ सॼाणे थी तूं वटि जहिड़े महफ़िल वतन ऐं क़ौम जूं अमानतूं आहिनि कूड़ा इम्तिहान पास करे वॾी वॾी कुर्सियूं माणे हिन खां पोइ गैर तीअं क़ौमी दुश्मनी बि कान्हे पंहिंजे इल्म ऐं अक़ुल खे वतन ऐं क़ौम जी सीज़ वारण में वक़ुफ़ करे सकाफ़त सुठी आहे हीअ सकाफ़त जो ॾींहुं आहे हुन लाइ एॾी ख़ुशीअ सां मल्हाईंदा आहियूं सकाफ़ती ॾींहुं असां मल्हायूं था असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी असां ईद वांगुरु मल्हाईंदा इल्मु पिरायो असांखे ॾाढी ख़ुशी थी असां सकाफ़त जो जेको ॾींहुं मल्हायोसीं सम्झ के ईद जो ॾींहुं मल्हायोसीं जिम भले बाक़ी सभु इंसान वरारा ज़मीन हुजे या ज़िंदा सिफ़त में सोना सारा पहला उन्हनि जा आला आला ज़रफ़ जिन जा यारा हरफ जोड़े जरमा ठाहिनि मोती अछा कारा जुमिलो ठाहियूं प्यारो प्यारो जी हारी ठाहे ॿारा वक़्त जी निदा थे जी इमदाद इल्म सेखारियो आम बोली मान जी मिठड़ी बोली गली गली गले गले गन संत अमर जाना नाना जी संत जी संदवारा जी तकरीब में मौजूद जेके शागिर्द हुआ उस्ताद हुआ जो तालीम खाते जेके आलामदार उन्हनि ॻाल्हि ॿुधी उन्हनि जो चवण ते तालीम पिरायो सिंध संवारो जो जेको धरती टीवी पारां सॾु ॾिनो वियो आहे उनजी असां भरपूर आजियां कयूं था ऐं हीउ तालीम वारो जेको सॼो सिलसिलो आहे उनजे हवाले सां इहो असांजी ज़िम्मेवारी आहे त ॿारनि खे तालीम जे हवाले सां असां अवेयरनेस पैदा कयूं जागरूकता ॾियूं ऐं 5 दिसंबर ते जेको हीउ सकाफ़ती ॾियारो आहे उहो असां भरपूर नमूने जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं ऐं सिंध धरतीअ खे
ज़बरदस्त भेटा पेश कंदासीं। कैमरामैन समझ जमान सां गॾु सलीम सोलंकी, धरती टीवी, नवंदड़ो।